असां वटि चुरी सर चार्ल्स नेपियर लिखियो आहे तैं चयो त अहिड़ी टोटी ऐं बदन मां बेज़ार ऐं मुफ़्तखोर क़ौम मुंहिंजे तजुर्बे में ई कान आई। हुन लिखियो आहे चई सिंधी माण्हू जॾहिं पाण में हिसाब किताब में गड़बड़ कनि था त ॿ कबीला पाण में अचो चवनि त 3 कबीले जो धाड़ो हणंदासीं तंहिंमें तुंहिंजो जो कर्ज़ु आहे सो उन धाड़े मां मुंहिंजो लाहे महिरबानी करे। सर चार्ल्स नेपियर लिखियो आहे त माण्हूअ खे ज़रूरत महिनत करण लाइ थिए थी 3 सबबनि जे करे। कहिड़ा 3 सबब? हिकिड़ो अटो, ॿियो लटो, टियों अझो। सिंधियुनि खे न अटे जी ज़रूरत न लटे जी न अझे जी। अटे जी ज़रूरत हीअं त ॿोॾूं अचनि थियूं उन ॾींहं में ॿोॾूं ईंदियूं, ॿोॾूं अचनि थियूं ॿेड़ियुनि ते चढ़ियो ॿिज छटियो अचनि पोखिनि बि कोन था रुॻो उछलाए अचनि। फसल तयारु थियो त लुबारियो अचनि पिया ऐं लटो पाइनि कोन छो त आबहवा एॾी सख़्तु आहे कोन सियारे जहिड़ी असां वटां जो कोट ऐं गिढला ऐं पैसा ऐं ख़र्च गोर ॿधियो पुठियां हिकिड़ा दौड़ंदा बोड़नि लटे जी ज़रूरत कान्हे। हाणे अझो खपे चई वणनि ते विझो रलियूं विझो उन हेठां वेठा आहिनि पासे में किरड़ कंडा काठ कोन कर न को ॿियो न को लोह न को गडर न को ॿियो किरड़ वढियो पासे में रखो इहो छा चयो इहो फलाणे ॻोठु फलाणो ख़ान रहंदड़ ॻोठु पंहिंजो। कंहिं शइ लाइ हिननि माण्हुनि खे कुझु बि करिणो कोन्हे। हीअ उहा क़ौम आहे जेका रुॻो पई हले। जे मलेरिया जो असरु अथनि मलेरिया जो कुझु असरु थियनि कमज़ोर बदन ऐं कमज़ोर आहिनि हिननि जी वॾी वॾी सनत आहे सुस्ती ऐं थधी हवा में हवाऊं खाइनि। दुश्मन चवे त पाण चवंदासीं असीं असुल पहलवान आहियूं दौदो दरिया ख़ान राजा ॾाहिर विड़ियो फलाणा दास्तान होशू विड़ियो हो बि इहे लेखा हुननि सां पंहिंजा पाण में वेठा आहियूं त पंहिंजी ख़ानदानी इहा आहे टोटी में टोटी क़ौम अलाह साईं रिकॉर्ड मुंहिंजो ठाही आहे त पाण में ज़िंदा निशान ते वेठा आहियूं। बानो कोन मेंबरनि कुझु कोन कयो वज़ीर कोन कयो बेनज़ीर थी रहिया बसि तूं छा वेठो करी बेनज़ीर त कोन कयो तूं छा थो करी काला बाट लाइ तूं छा थो करी बिहारियुनि लाइ तूं छा थो करी हीअ जे पंहिंजा घरनि जी आदमशुमारी कोन थिया त लाइ तो वात मां अखर कढियो आहे न चवणी कोन्हे कुझु ई कोन्हे।